सबनी के प्रणाम। सब कुछ घर में बाहर नाही, बाहर डोले भरम भुलाई, बाहर डोले भरम भुलाई। गुरु प्रसादी जिन अंदर पाया, गुरु प्रसादी जिन अंदर पाया, सो अंदर बाहर सुहेला जियो। मन पीले सुन शब्द विचारा, झिम झिम बरसे अमृत धारा, अमृत धारा। मन पीले सुन शब्द विचारा, झिम झिम बरसे अमृत धारा, अमृत धारा। झिम झिम बरसे अमृत धारा, मन पीवे सुन शब्द विचारा। मन पीवे सुन शब्द विचार, आनंद विनोद करे दिन राती, आनंद विनोद करे दिन राती। सदा सदा हर केला जियो, मन पीवे सुन शब्द विचारा। झिम झिम बरसे अमृत धारा, अमृत धारा। मन पीवे सुन शब्द विचारा, झिम झिम बरसे अमृत धारा, अमृत धारा। जन्म जन्म का बिछड़िया मिलिया, साध कृपा ते सूखा हरिया, साध कृपा ते सूखा हरिया। सुमत पाए नाम दिया में, सुमत पावे नाम दिया में। सदा सदा हर मिला जियो, मन पीवे सुन शब्द विचारा। झिम झिम बरसे अमृत धारा, अमृत धारा। मन पीवे सुन शब्द विचारा, झिम झिम बरसे अमृत धारा, अमृत धारा। जल तरंग ज्यों जल समाया, त्यों ज्योति संग ज्योत मिलाया, त्यों ज्योति संग ज्योत मिलाया। कहो नानक भ्रम कटे किवाड़ा, कहो नानक भ्रम कटे किवाड़ा। बहुर न होवे चोला जियो, झिम झिम बरसे अमृत धारा। मन पीले सुन शब्द विचारा, झिम झिम बरसे अमृत धारा, अमृत धारा। मन पीवे सुन शब्द
बुलाए, गुर प्रसादी जिन अंतर पाया, गुर प्रसादी जिन अंतर पाया, अंतर बाहर सुहेला जियो, जिम जिम बरस शब्द विचार, जिम जिम बरसे अमृत धारा, शब्द विचार। अजो को सत्संग ये गुरबाणी जो गीतो सब कुछ घर में, बाहर नाही, बाहर डोले भरम भुलाए। ये टिन ॾींहंनि खां बि ईअं कथा जेके हिते हली रही आहे, इहा ई इनखे ई चइबो आहे ब्रह्म चर्चा और ब्रह्म में चर्या। ब्रह्म जो ज्ञान न, जेको ब्रह्म जो ज्ञान सिर्फ कथे, वो समझ पानी सिर्फ मुंह सां चवे और पिए न, रोटी चवे खाए न, रोटी जो पाक शास्त्र पढ़े और रोटी करण अचेस न, इनसा कुछ न थींदो। ब्रह्म जी चर्चा करण सां कोई थी कुछ न सघंदो। हिकिड़ो जोड़ो हुयो, हिकिड़ो मर्द हो, हिनखे रोटीअ जी ॾाढी ललायतो हूंदो रोटीअ जो, चवंदो मां रोटी स्वादिष्ट खावां, खाइजे बि रोटी स्वादिष्ट खाइजे। रोटी हिते उपनिषदनि में संतनि चयो आहे अन्नम ब्रह्म। घणा माण्हू आहिनि स्वाद सां रोटी न खाईंदा आहिनि। मां सम्झां थो गांधीवादी हूंदा, गांधी बि रोटी स्वाद सां न खाईंदा, पर उपनिषदनि में लिखियलु आहे, उहो चवंदा आहिनि भई स्वाद सां न खाओ, स्वाद अन्न ब्रह्म आहे। गांधी जे आश्रम में त रोटी खाइण सां गॾु निम जी चटणी अनिवार्य खाइणी थी। स्वाद सां न खा रोटी, ओॾो गिरहो खाओ, ओॾो निम जी चटणी जो चमचो वात में विझ। हिकिड़ो सर्च करण जे लाइ मतिलबु हिते आयो इंडिया में, गांधीअ जे बारे में आयो, हिते गांधी जे आश्रम में आयो, अंग्रेज़ जर्मन जो आयो, हिते आयो, गांधी आश्रम में रहियो। हाणे जेको आयो महिमान खे रोटी त खाइणी आहे। जेॾीमहिल रोटी परसजंदी हुई, सभु वेहंदा खाइण, अंग्रेज़ बि वेठो। जेॾीमहिल रोटी पाए ॾिनो, पोइ पुछियईं ही कटोरी ये छाजी आहे? चई इहा निम जी चटणी आहे। चई पोइ निम जी चटणी, पोइ चई इहा रोटी था खा। चई मां हर हिकु गिरह सां खाईंदुसि त मुंहिंजी रोटी त रद्द थी वेंदी, पर चई न इहो अनिवार्य। अंग्रेज चई मां पंहिंजी रोटी जो ख़राबु कयां, तंहिं करे हीअं थो कयां, हिकदमि इहा कटोरी खणी हिकदमि पी थो वञा, पोइ रोटी खाईंदुमि चङी तरह सां। गांधी वेठो हुयो, हीअं कटोरी खणी उहो पी वियो, सॼी पी वियो। गांधीअ ॾिठई, हिनखे वणाई थी, ॿी ॾेसि। पोइ चई मां चवां बि जल्दी इहा पी करे रोटी खावां, पर रोटी ईअं हिकिड़ो ॼणो हुयो रोटी जो ॾाढो शौक़ीन हुयो। चए पोइ शादी कंदुसि त कंहिं विशेषज्ञ सां, जेके चइबो आहे चाराग्रह। चाराग्रह कंहिं ॻाल्हि जो आहे विशेषज्ञ। पोइ कोई रोटीअ जो हुजे, कोई किचन जो हुजे, कोई कंहिंमें हुजे, कोई कंहिंमें हुजे, जेको विशेषज्ञ हुजे। हिन बि कंप्यूटर में कढी, जेकी काई छोकिरी पढ़ियल लिखियलु हुयो, जेकी छोकिरी रोटी
जो पढ़ियल हुजेसि फर्स्ट क्लास रोटी कंदी हुजे, मां उन सां शादी निकितसि कंप्यूटर में PhD थियल किचन जी। उहा छोकिरी पढ़ियल लिखियल प्रस्ताव रखियईं, भाई मां तोसां शादी कयूं। तुंहिंजा छोकिरे चई ठीकु आहे कंदासीं। छोकिरीअ शादी कयईंसि, शादी कयूं, राति जो सुम्हिया, सुबुह जो उथिया, चइबो मुंहिंजी ज़ाल हाणे फर्स्ट क्लास रोटी कंदी। पंहिंजी ज़ाल खे चयईंसि हाणे रोटी, चई रोटी त होटल ते खाईंदासीं। होटल ते रोटीअ जे लाइ त मां तोसां शादी कई आहे। चई न, रोटी करणु मूंखे न ईंदी थी, मां PhD पढ़ियल आहियां, किताब चओ त ॿुधाए हीअं हीअं थींदी आहे, बाक़ी मूंखे रोटी करणु न ईंदी थी। अरे न, मां शादी तुंहिंजी रोटीअ सां कई आहे। ईअं ई ब्रह्म ज्ञान कथण सां न आहे, ब्रह्म ज्ञान में ब्रह्म में चर्या हुजे। चर्या यानी हलणु। माण्हू शब्द चवे या सत्संग करे, रुपयो न हुजे, बहाना, ओड़ो हलण तो हुजे, ख़बर कुछ भी कान्हे। घणा माण्हू शब्द चवंदा आहिनि, शब्द जो अर्थ ख़बर कान्हे को। वॾा वॾा तूं अखर चवें त इहो त रोटी चवणो आहे ऐं खाइणो न आहे। शब्द कॾहिं बि जीअं ईअं चवें थो तोखे अर्थ जी ख़बर कान्हे त ग़लति थी, हुन में अहंकार वधंदी। मूंखे ईंदो आहे, उन में तुंहिंजो हलणु बहाना थो हुजे, घटि में घटि पाई बि न, ऐं वॾा वॾा अखर। पोइ किथे हिक जो ॿियो बि चई वेंदे, ग़लति चई वेंदे, ख़बर बि न पवंदे त मां छा थो चवां। कुझु के वरी पने ते लिखी करे चवंदा आहिनि, पने ते कोई अखर हेॾे होॾे थी वञे, सॼो ग़लति थी वेंदो। उनजो अर्थ ख़बर हुजे त तूं जेकी प्रार्थना करें थो, ॿिए खे भले ख़बर न हुजे, घटि में घटि तोखे ख़बर हुजे त मां छा थो चवां। छो जो ॼाण वारो आकाश में न वेठो थियो, ॼाण वारो हिते वेठो थियो। तूं छा थो चवें तोखे ई ख़बर कान्हे, ऐं तूं चएं थो पियो। शब्द कोई भी चए, या तो उन में थोड़ो हलण हुजे, उन अर्थ जी ख़बर हुजे, तो ब्रह्म ज्ञान कथण सां न, ब्रह्म ज्ञान में हल। तॾहिं ही जेसिताईं तूं हलियो न आहे, ईअं कुछ भी चवंदे कंहिंखे भी कुछ भी न लॻंदे। लॻंदो तॾहिं माण्हूअ खे ॿुधण सां, जॾहिं तुंहिंजी चर्या तो हुजे, तूं उन में हलंदो तो हुजे, घटि में घटि तूं हले ई न, कुछ भी न। कंहिंखे भी ॿुधण में कुछ थींदुसि थोड़ी, कोई फ़र्क़ु ई न पवंदो। हे आ कंहिंखे कोई चवे उन में ॿुधण वारे जी। टिनि प्रकारनि जा वाक्य थींदा आहिनि। हिकु ॿ ज्ञानी, जेके वास्तविक ज्ञानी, उन्हनि जो संवाद न थींदो। ईअं थियो बि आहे। हिक ही धर्मशाला में बुद्ध भी टिकियल हो, महावीर भी टिकियल हो। पूरे शहर के खबर पइजे बुद्ध भी आया हुआ, महावीर भी आया, एडी पब्लिक उन्हनि खे ॿुधण जे लाइ अचे वेठी। चई हू पंहिंजो पंहिंजो ॻाल्हाईंदा, असां ॿुधंदासीं।
वेठा आहिनि ॿई संत खोड़ देरि खां वेठा आहिनि, न हुन ॻाल्हायो न हुन ॻाल्हायो, हे माण्हू हीअं कयो। अरे असां आया आहियूं, ही ॻाल्हाइनि ई नथा, कुझु बि नथा ॻाल्हाइनि। आख़िरी ताईं उथी विया ॿई, ॻाल्हायो ई न। नेठि विया ॿई अनुयायी, ॿिन्ही जा अनुयायी वञी उन्हनि खां पुछूं, साईं असां हेॾा ॼणा आयासीं, तव्हां कुझु ॻाल्हायो ई न, न हुन ॻाल्हायो न तव्हां ॻाल्हायो। बुद्ध पंहिंजे अनुयायिनि खे चयो, पुट ॻाल्हायूं छा, छा ॻाल्हायूं? जेकी मूंखे ख़बर आहे उहा हुनखे बि ख़बर आहे, त चर्चा कयूं छा थी? ही ॿ ज्ञानियुनि जी, ऐं हिकिड़ा ॿई अज्ञानी उते बकवास, हो बि थो ॻाल्हाए, हो बि थो ॻाल्हाए, हो बि थो ॻाल्हाए, हो बि थो ॻाल्हाए, ऐं कोई सेंस ई न, बकवास ई बकवास। ऐं टियों ज्ञानी ऐं अज्ञानी, जंहिंखे ॼाण आहे ऐं जंहिंखे ॼाण न आहे। वरी ॿुधण वारे में अगरि अहंकार आहे, मां ख़बर आहे किथे पाइण वञी, किथे तोखे पाइणो आहे कंहिंमें, उते जरा सो बि अहंकार खणी वई, बड़ से बड़ लागे नहीं, बड़ तो लागे बीज से। बड़ वण उन जी तू टारी कटे करे ऐं साम्हूं बड़ जे लॻाए, कॾहिं वण पनपंदे न, उहे में सुकी वेंदे। ॿिया थींदा आहिनि पूरा पूरा पटे करे तव्हां गमलनि ते लॻाईंदा आहियो, थी वेंदा, बड़ कॾहिं न थींदी। बड़ कॾहिं बि बड़ सां न लॻंदो। तूं गुरूअ जे साम्हूं गुरू थी वेंदे, कुझु न करे सघंदे। जी पिराइणो थी, जुती जिथे लाथे उते मन बि रखिया, जुती जिथे लाथे उते पंहिंजो मन रखिया। हाणे मां कुझु बि न आहियां, मूंखे कुझु न ईंदो, तॾहिं ई तूं ॿुधी सघंदे, न त न ॿुधी सघंदे, कुझु बि न थींदो। केॾो बि ॿुध वेठो, केॾो बि ॿुध, कुझु न थींदी। जेसि ताईं तूं हृदय मन ई आहे जेको चट्टान बणिजी थो वेहे, उहो ॿुधंदो पंहिंजा वीचार हलाईंदो, ॿुधंदो पंहिंजा वीचार हलाईंदो, ॿुधी न सघंदो। ॿुधणु थींदो आहे बिल्कुलु वर्तमान, वक्ता ऐं श्रोता। वक्ता ॻाल्हाइण वारो, श्रोता ॿुधण वारो, उनजो थींदो आहे असली संवाद। हो त हिकिड़ा ज्ञानियुनि जा, उहो त संवाद थींदो ई न। ॿ ज्ञानी पाण में मिलंदा, हुनखे बि उहा ई ख़बर, हुनखे बि उहा ई ख़बर, त उहो ॻाल्हाईंदो छा? ऐं ॿिया अज्ञानी पाण में गॾजंदा आहिनि, असली एॾो ॻाल्हाईंदा आहिनि, एॾो ॻाल्हाईंदा आहिनि, कोई सेंस न। हो पंहिंजी ॿुधाए चुप कंदो, वरी हो चालू थी वेंदो, वरी हो चालू थी करे वरी चुप कंदो, वरी हो चालू थी वेंदो। कोई हिक बि कुझु बि सम्झ में न ईंदो। असली संवाद थींदो आहे हिकु ज्ञानी, हिकु अज्ञानी। अज्ञानी जेको चए मूंखे न ईंदो, जिथे बि तव्हां ईअं वञो ऐं सतगुरूअ वटि त अकड़ ऐं अहंकार न खणी वञो, होशियारी न ॾेखार पंहिंजी। माण्हू होशियारी ॾेखारींदा आहिनि, गुरूअ खे बि चवंदा आहिनि असांजो सभु ईंदो, ओड़ो जोड़ो हूंदी, ओड़ो जोड़ो, कुझु बि न थींदी, काई घटना न घटिजंदी। काथे त गुरूअ जे समीप बि कान्हे को, गुरूअ जे साम्हूं बि कान्हे को, सिर्फ़ु श्रद्धा। तोखे श्रद्धा आहे,
तू 7 समुंड पार हुजे। 7 समुंड समझो था, यानी ए इंडिया पूरो विपरीत अमेरिका। इंडिया और अमेरिका में पूरा 12 कलाक, 11 कलाक है कंहिं शहर में, पर 12 कलाक पूरो ऑपोजिट पार्टी आहे, ऑपोजिट आहे। होॾे अमेरिका हेॾे इंडिया, हिन महिल असां वेठा आहियूं, राति आहे उते सुबुह आहे, इहो बिल्कुलु ऑपोजिट आहे। 7 समुंड पार करे अमेरिका पहुचंदो, हो उते वेठो आहे ऐं हीअं समीप वेठो आहे, कुझु न थींदुसि। ऐं किथे परे आहे ऐं श्रद्धा अथसि, होते वो पुकार करे थो, होते यादि करे थो, विरह में तड़फे थो। हुनखे घटना घटिजी वेंदी ओॾां, हिते न घटिजंदी। असली ॻाल्हि ईंदी आहे श्रद्धा सां। श्रद्धा वालम लभते ज्ञानम, जिते श्रद्धा आहे उते ही। ऐं श्रद्धा तॾहिं ईंदी जॾहिं तूं पाण खे कुझु भी न समझंदे। भक्ति सुनो रे भाई, जहां भक्ति आई वहां गई बड़ाई। भक्ति जी हिकिड़ी ॻाल्हि आहे, जिथे भक्ति सही ईंदी उते वॾाई न हूंदी। मां भी कुछ आहियां, उते न ईंदी। ये कड़वो सच थी। जिते अहंकार कंदे, जिते पाण खे कुछ समझंदे न खुलंदी बोध। असली आहे तुंहिंजे अंदर जो बोध खुले, और बोध तॾहिं खुलंदी। हाणे कबीर काॾे हुयो, काॾे गुरु हुयो। जंहिं कबीर खे गुरुअ ॾे वठी न वेंदा, छोजो गुरु उतां जो पहुतल, ऐं कबीर तंहिं ज़माने में एतिरी छुआछूत। कबीर कोरी यानी शूद्र, न वञण ॾींदा कबीर। ॿाहिरि दरवाजे खां कढण करे छॾींदासीं। कबीर श्रद्धा कई। ऐं हिकिड़ी ॿी बि तव्हां महाभारत जी कथा में ॿुधो हूंदो। द्रोणाचार्य जो शिष्य अर्जुन, जेको द्रोणाचार्य जो प्रिय शिष्य हुयो, जंहिंखे धनुर्विद्या द्रोणाचार्य सेखारी ऐं खिताब ॾियण वारा हुया। पूरे भारत में अर्जुन के सभिनी में पहिरों नंबर धनुर्धर। गुरुअ के प्राउड, अहंकार, मां हिन जो गुरु आहियां, ए मुंहिंजो शिष्य आहे, ऐं हिन खे वॾो भारत चक्र मिलण वारो आहे। जाने अशोक चक्र चवंदा आहिनि, तीअं ई हिन खे वॾो खिताब मिलण वारो आहे, मुंहिंजो शिष्य आहे, मुंहिंजो। गुरुअ खे अहंकार अञा मिलियो कान हुयो। जंगल में द्रोणाचार्य, अर्जुन, भीम, नकुल, जयदेव सभु बीठा। उते जंगल में अहिड़ा तीर ॾिठऊं, असली अहिड़ा निशाननि ते। हाणे गुरु हुयो द्रोणाचार्य, तीरनि खे ॾिसी करे अर्जुन खे चई, अर्जुन हिते त तोखां बि कोई महाधनुधर आहे।
हाणे तोखे सुभाणे चक्कर मिलण वारो आहे। हिते तो कोई आहे, पतो कर केरु आहे। भयो अर्जुन ने पतो के तीर हलाए पियो। हिक हिक तीर मां उहे उहे ॻाल्हियूं पई निकिरनि। ॾिसी करे अर्जुन बि चकराए जो आयो गुरु ॾिठी हा आहे। चल आया अच ॾिठूं। जंहिंजो नालो हुयो एकलव्य। गुरु हुनखे ॾिसी करे चई अर्जुन जो दम न आहे। हीअ त कूड़ थींदो अगरि तोखे सुभाणे उहो चक्कर वारो मिलंदी त हीअ त तोखां बि घणो होशियारु आहे। वरी हिनखे थोरो ॾिठूं त पहिरियां द्रोणाचार्य जो फोटू। द्रोणाचार्य पंहिंजो फोटू ॾिठई। द्रोणाचार्य खे त वरी अञा अहंकार अची वियो। चई मुंहिंजो फोटू। पोइ त हे बेटे सम्झ में न आयो। मुंहिंजो फोटू हणी करे तूं पेरनि ते किरी पियसि एकलव्य। चयसि तो गुरुदेव मां आयो, मां बि शूद्र आहियां। मां बि तुंहिंजे दरबार में आयो हुअमि। मूंखे सभिनी ॿाहिरि कढी छॾियो। चई शूद्र खे न सेखारियो। अॻे छुआछूती ॾाढी। मां बि तव्हांखे अंदर में ईअं ई गुरु करे छॾियो। मां चयुमि बसि हाणे गुरु आहे त मुंहिंजो इहो आहे। मूंखे अचणु नथा ॾियनि ठीकु आहे। मां तव्हांजो फोटू रखे करे ऐं श्रद्धा सां, श्रद्धा अहिड़ी गुरूअ में भॻवान बि चवंदो कुझु बि न आहे। जेको मुंहिंजो गुरु आहे उन में श्रद्धा रखे। चई मां तव्हांजी कृपा सां इहो सिखियो आहे ईर्ष्या। ऐं जेको गुरु ईर्ष्या करे उहो गुरु न आहे। द्रोणाचार्य ईर्ष्या कई। चई बिना मुंहिंजो शिष्य अर्जुन अगरि मां हे चवंदुसि त हिनखे उहो चक्कर मिलंदो ऐं हे अर्जुन त पोइते थी वेंदो। हिकिड़ी ट्रिक सोचई। गुरु चएसि थो बेटे मां तुंहिंजो गुरु आहियां। चई हा मुंहिंजा गुरु आहियो। पोइ चई बेटे मां गुरु आहियां त मूंखे दक्षिणा ॾींदे की न ॾींदे। चई जान हाज़िर आहे। गुरूअ जे लाइ मुंहिंजी जान हाज़िर आहे। मां जान ॾियण लाइ तव्हांखे तयारु आहियां। एकारी अहंकार। अहिड़ो गुरु गुरु न आहे गुरु आहे। दीक्षा ॾिनई कान, दक्षिणा तो वठी। दीक्षा तूं ॾिनी कान्हे ऐं तूं अधिकार तो रखी उनखे दक्षिणा। वो चएसि तो मुंहिंजी जान हाज़िर आहे। गुरु चएसि तो अगरि तुंहिंजी जान हाज़िर आहे मूंखे तुंहिंजी जान न खपे। हे सॼे हथ जो आंगूठो मूंखे कटे ॾे। जीवन जो उनजो शौक़ु जेको तीर जो ये अंगूठो ही थींदो। इन सां ई तीर हलंदो आहे। गुरु चएसि तो इहो मूंखे ॾे। एकलव्य जे साम्हूं अहिड़ी परीक्षा हिकदमि छुरी खणी ऐं पंहिंजे सॼे हथ जो आंगूठो कटे गुरुअ खे भेट कई। मां चवां एकलव्य ओॾी महिल ई पहुची। इहा ॻाल्हि तव्हांखे ख़बर न हूंदव। मां चवां इहो शिष्य पूर्ण थी। जेकी हे अवसर आहे इन मनुष्य चोले जो उनजो अवसर उन पंहिंजो पातो। गुरु न करियो। गुरु हुयो बि ग़लति राह ते दुर्योधन सां जुड़ियल।
उते हुयो ईअं दुर्योधन जो खाइनि पिया। पोइ भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य सभु ग़लति। पोइ वरी हालत बि छा थी, द्रोणाचार्य खे कंहिं मारियो, अहिड़ी गंदी हालत, शिष्य ई मारियो। ये गुरु न आहे। असली गुरु उहा जंहिंजी ब्रह्म में चर्या, जंहिंजी ब्रह्म में चर्या आहे, हलण आहे, उहो ई कुझु करे सघे थो। ऐं सिर्फ़ु ॻाल्हियूं करे ऐं चवे ऐं हालत बिल्कुलु न हुजे। अॼोकी कथा आहे, जेतिरो तूं मिटजंदे भक्ति सुनो रे भाई, भगत आई गई बढ़ाई। तुझे अंदर में भक्ति तॾहिं ईंदे जॾहिं तूं पंहिंजी बड़ाई बिल्कुलु ख़त्म कंदे। मां न आहियां तॾहिं ई कुझु थी सघंदी। मतां ईअं सोचे मां आहियां, अकड़ न थी सघंदी। रविदास जो श्लोक, रविदास मिट्टी थी वियो। इहो भी रामानंद जो शिष्य, कबीर भी रामानंद जो शिष्य, ॿई गुरु भाई। वरी इन्हनि जा शिष्य, कबीर जो शिष्य धर्मदास, जेको बि हिन महिल गद्दी हुनजो ॾोहिटो कबीर पंथ में प्रकाश मुनि हिन महिल वेठो आहे गद्दीअ ते रायपुर में। उन्हनि जे ई खानदान जो, कबीर जे ई खानदान जो ॾोहिटो अथसि जी प्रकाश मुनि छोकिरे मूं जेतिरो ई आहे, रायपुर में गद्दीअ ते आहे उहो। ऐं रविदास जी शिष्याणी मीरा, ॿिन्ही जा श्रेष्ठ शिष्य, ओड़ो मीरा एॾो धर्मदास। गुरु त चढ़िया ई चढ़िया, शिष्य भी साक्षात्कार कयो, मीरा भी चाहे धर्मदास भी। पर इहो तॾहिं थींदी जॾहिं तूं मिटजंदे, पाण खे कुझु सम्झंदे। न थींदी, न थींदी, न थींदी। अकड़, अहंकार अंदर जो बोध न खोलींदी। मिटजो, जेको मिटजंदो वही रस वठंदो। छाजो? राम। राम जेॾीमहिल मां चवां हो धनुषधारी राम न, जेको धनुषधारी राम सीता जो घोट ऐं दशरथ जो पुटु, वो राम न। मां जेॾीमहिल बि राम चवां, राम यानी राम रस, कोई व्यक्ति थोड़ी आहे राम। इन करे राम चवां त हली वञो धनुषधारी राम ॾे, उहो राम न। राम, वो राम भी साक्षात्कार कयो। एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट बैठा, एक राम का सगल पसारा, एक राम सबसे न्यारा। एक राम है घट घट बैठा, एक राम है सबसे न्यारा। ये सजो राम जो ही खेला, सिज चंड तारा, वर्ण तृण पक्षु पक्षी सब कोई परमात्मा। यो परमात्मा कोई ये दीवालियूं भितियूं, ये गारो चूने सां ठहियल, ये माण्हुनि जा ठहियल आहिनि, मूर्तियूं माण्हुनि जूं ठहियल आहिनि। परमात्मा जो छा ठहियल आहे? परमात्मा जा तव्हां ठहियल आहियो, मूर्ति माण्हूअ ठाही आहे, भॻवान ठाही आहे। तव्हां हुनजे साम्हूं घुटना टेकियो था। मां त चवां, जीअं अगरि सही राम खे सुञाती, कंहिंखे ॾिसी करे, पंहिंजे पुट खे बि ॾिसी करे तूं करे नमस्कार करें, सच्चे राम में नमस्कार। होॾे कुझु न थींदी। पत्थरनि जे साम्हूं पूजे पूजे माण्हू बि पत्थर थी विया। इते तॾहिं पत्थर में हाणे बुद्ध अर्ज कन्हैया प्यारा उहा मूर्ति हुई। जॾहिं इहो सभ में
सभिनी खां वध में वधि चेतन आहे माण्हू, सभिनी खां वधीक चेतन। ॿिए नंबर में पशु पक्षी, टे नंबर में वण टिण, चौथे नंबर में पत्थर, उहो बि भॻवानु। पोइ पहिरियों हिते ॾे थो गारियूं, हिते माण्हुनि सां विणे थो, पत्थर पूॼे थो। परमात्मा आहे हुन में, परमात्मा त चवंदा आहिनि कण कण ई परमात्मा आहे। पत्थर में बि आहे तॾहिं जॾहिं तूं पहिरियों हेॾे ॾिस, ये 4 खाणियूं 84 लख जो वञो, अंडज, जेरस, सेतज, उतगुज। अंडे जी जूण, पसीने जी जूण, अंडज, जेरे जी जूण, असां जेरे जी जूण आहियूं सभु। जिते संभोग थींदो आहे उन में सभु ईंदा आहिनि, कुता, हाथियूं, शेर, जिते बि संभोग थींदो आहे उनखे चवंदा आहिनि जेरो। असांजो बि संभोग असां जूण आहे, असांखे बि जेरे जी जूण ॼायूं। ऐं जेके पसी गरमाइश निकिरंदी आहे धरतीअ में, किवलियूं, माकोड़ा, विछूं, इहे सभु पसीने जी जूण आहिनि, इहे संभोग जूं न आहिनि। ॿियो अंडे जूं, नांग, पक्षी सभु अंडे मां थींदा आहिनि, मुर्गियूं सभु अंडे मां थींदा आहिनि। ऐं उतबुज धरती खे फाड़े करे वण टिण पत्थर, पहाड़नि मां फाटी निकिरंदा आहिनि पत्थर, इन्हनि में बि आहे, उहो बि उहो ई आहे। अंड जेर सेत जो ई उतबुज में पिणु व्यापे सोई, अंदरि ॿाहिरि आहे उहो ई जंहिं धर्मो नाम धरायो आहे, सभ में उहो ई आहे। पर तॾहिं जॾहिं सभिनी खां पहिरियों त ही चेतन आहे, चेतन सभिनी खां श्रेष्ठ, सभिनी खां श्रेष्ठ इन करे हिकु माण्हू ई आहे जेको परमात्मा जो साक्षात्कार करे सघे थो, बाक़ी कोई बि न, कोई बि न। इन करे सभ खां वधीक माण्हू, सभिनी खां श्रेष्ठ 83,99,999। इन में इंसान हिकु श्रेष्ठ, और इंसान माण्हू पंहिंजो जीवन ईअं बिताए थो पशुओं खां बि वेल। असां तो अहिड़ा इंसान पशुओं खां बि वेल। पशु भी अहिड़ो कमु न कंदो, शेर भी अहिड़ो न कंदो जेको इंसान हिरोशिमा नागासाकी हिकिड़े ही इंसान बटन दबाए 1 मिंट में 1.5 लाख माण्हू मरी विया। अहिड़ो त भक्षक कोई पशु भी न हूंदो। माण्हू करतूत पशु की मानुष जात, अहिड़ो माण्हू हेठि किरे पशुअ खां बि वियल, इहो ई माण्हू मथे चढ़े। गुरु नानक भगवान, बुद्ध भगवान, महावीर भगवान, कबीर भगवान, रविदास भगवान, ये असां वांगुरु माण्हू अलॻि थोड़ी, उहे बि मथे चढ़ी करे भगवान थी विया। मीरा, सहजो, दया, हिकु लला स्त्री हुई, स्त्रियूं बि चढ़ी, बल्ली बाई जिन साक्षात्कार कयो परमात्मा, तव्हां बि करे, असां जहिड़ा ई माण्हू हुया। मां मथे अगरि चढ़े त भगवान थी वञे, अगरि हेठि किरे त इंसान ही चवंदा आहिनि कुत्ते जी मौत मोह। कंहिंखे चवंदा आहिनि कुत्ते खे चवंदा आहिनि कुत्ते जी मौत मोह, कुत्तो मोह, कुत्तो मोह। कुत्ते खे थोड़ी चवंदा आहिनि कुत्ते जी मौत, कंहिंखे चवंदा आहिनि माण्हूअ खे कुत्ते जी मौत मोह। माण्हू खे चवंदा आहिनि तूं त को गड्ढो, माण्हू खे चवंदा आहिनि, गड्ढे खे थोड़ी चवंदा तूं माण्हू आहे। माण्हू खे चवंदा आहिनि गड्ढो, यानी माण्हू हेॾो श्रेष्ठ थी करे सभिनी जे अंदरि हिकु कड़ी ईंदी आहे, सब में एक ही नूर समाया,
एक वही भरपूर समाया, ध्यान का अनमोल खजाना, ध्यान का अनमोल खजाना, हर कोई संग लेकर आ। मैं नहीं आया हूँ सिखाने, मैं नहीं आया हूँ सिखाने, मैं तुम्हें आया हूँ जगाने। जागो अब तो नींद से जागो, सोते सोते उम्र गंवाई। निंड मान मताई मां जागो कर चवां, जे राम चवां तो राम हो न, जे जागो चवां तो ईअं न त सुबुह जो 5 बजे उथो। मां हिन जे फेवर में न आहियां, 5 बजे उथण जे फेवर में मां बिल्कुलु न आहियां। जब जागो तब सवेरा। भाई मुंहिंजो ज्ञान पंहिंजी जॻह ते अथव। सभु संत महापुरुष वेंदा आहिनि किथे ॾिसंदा चवंदा आहिनि, हिकिड़े घर में हिकिड़ी माईअ खे हिकिड़े संत अचे रोटी खाई करे, काएं उथंदी आहे? चई बाबा 8 नरक में वेंदी आहे। माई डिॼी वई, बाबा नरक में काएं उथां? 4 बजे उथ। हाणे माई उहा 4 बजे उथे पई, राति जो सुम्हे। ॿाराणो घर टीवियूं ॾिसनि ॿार। हाणे उन्हनि ॿारनि खे असां मारियूं चंबा हणूं छा? न ॾिसो, भई ॾिसनि वञी। हा तूं बि अगरि 12-1 सुम्ही 4 बजे उथंदी त छिती थी पवंदी। उहा मां घर में वियमि, उन माईअ जो दिमाग़ु थोरो घटि मथे हुयो। मूंखे हुनजी ॾेराणियुनि चयो बाबा हिन जो मग़ज़ु थोरो ख़राबु थियो अथसि। मां कीअं थियो? अॻे त आयमि ठीकु हुई, चई हाणे पोइ पतो कयो माई त ठीकु हुई। पोइ ख़बर पई 4 बजे थी उथे। ओड़े छोरी 4 बजे काएं सुम्हंदी आहे? चई 12-1 सुम्हे तूं, ॾींहं जो बि न सुम्हे, निंड ई न कंदी, छिती थींदी छिती। चयोमांसि छोरी छो थियो? चई हिकिड़ो बाबा चई हो नरक में वेंदी आहे। मां छोरी हाणे नरक त तूं पाण खणी सघियो थी न उथ। निंड हिकु अहिड़ी शइ आहे जेको निंड न कंदो उहो छितो थींदो। ऐं घणा माण्हू वञनि था ॿाहिरि 3 बजे था उथनि, ऐं वरी ॻाल्हाइणु ॾिसनि। मां उन्हनि सां माण्हुनि सां ॻाल्हायां थो, चई असां 3 बजे उथंदा आहियूं। ऐं ॿियनि खे इहे ॾिसंदा आहिनि जेको 6 ऐं 7 उथंदो आहे, हे नरक में पक वेंदो। मुंहिंजो सुर्ॻु पको आहे। अहिड़ी दृष्टि थोरो तूं सुबुह जो उथे छा थो पियो? माण्हुनि कीअं थो ॾिसे नरक में वेंदा। अॼु नकल बि तूं बि त सुम्हियो पियो आहीं। अॼु उथेंदो त अॼु वरी एॾी रंगदारी, हे नरक में वेंदा। छो नरक में वेंदा? पर ईअं थोरो माण्हू धार्मिक थिए थो। हज़रत जीसस पंहिंजे जवानी में हिकिड़े ॿार खे 4 साल त निमाज़ ते हलो। 3 निमाज़ूं 3 ॾींहं ॿार पढ़ी आया। 3 निमाज़ूं सुबुह जो। 4थे ॾींहं ते ईअं अचनि पिया हज़रत, ऐं ॿार अचेसि पियो त ॿार हज़रत खे चएसि थो सुबुह थियो, 7 थिया हुया, सिज उभरियो, वीचारा ग़रीब गुरबा बैलदार पलेदार सभु सुम्हिया पिया। वो ॿार चएसि थो हज़रत ये किस नरक में जाएंगे? अरे हज़रत ओॾी महिल हथ मथे कया, चई छोरा 3 निमाज़ूं छा पढ़ी आयो आहियां, ॿियनि खे नरक में थो मोकिली? चई भॻवान माफ़ु कजांइ, मां खे वठी छो वियोमांसि। चई तूं वञ पंहिंजे घर, मूंखे वरी निमाज़ पढ़णी पवंदी। छोरा 3 निमाज़ूं पढ़ी तूं ॿियनि खे नरक में थो मोकिली? थोरा माण्हू धार्मिक थी था वञनि, ईअं था निहारनि तव्हां नरक में वेंदव। काई माई आहे थोरो कुझु अची थो वञे त नरक में वेंदी, मूंसां चाहींदे थोरी धार्मिक छा थी वई आहे? तूं त नरक में थी मोकिली माण्हुनि खे। तूं बि त कल्ह ओड़ी हुई।
जागण बागण सां जागो पंहिंजे जीवन में पंहिंजे अंदरि होश उहो जागो। मां नथो चवां सुबुह जो जागो, अमृत वेला मुंहिंजो पंहिंजो अमृत वेला आहे इंसानी जीवन। अमृत वेला थींदा आहिनि, मतिलबु अमृत वेला 3 प्रकार जा थींदा आहिनि। हिकु थींदो आहे साधना काल में 4 खां 6 उहो उथे ख़ुशीअ जो खावंद, मां चवां उथे भले, उन खां सिर्फ़ु एतिरो थींदो। मतां ईअं सोचो त 4 बजे उथंदा आहियूं त असां तरी वेंदासीं, तव्हां खां पहिरियों 3 बजे वारा भाॼियुनि वारा उथंदा आहिनि, मछियुनि पकड़ण वारा उथंदा आहिनि, खेतियुनि वारा उथंदा आहिनि, त छा उहे तरी विया छा जो तूं हाणे उथे त तूं तरी वेंदे? वञ त सही, गंगा नदी ते 3 बजे उथी करे माण्हू पंहिंजे कम ते था लॻनि त उहे तरी विया, हाणे तूं तरी वेंदे भई न उथंदो त कुझु न थींदी उथण सां। हा, बाक़ी सुबुह जो अगरि तूं 9 ऐं 10 बजे सुम्हे, 6 बजे अगरि उथे, ख़ुशीअ जो खावनि उथ। सुबुह जो जेको मौसम आहे ॾाढो बढ़िया, पक्षियुनि जा आवाज़, उगता सूरज, शांती, आनंद। हा, पोइ तूं उथ। मां चवां जे नथो उथी त उन खां चूकजे, बाक़ी ईअं न सोचिजांइ त मां तरी वेंदुसि ॿिया मरी वेंदा, कुझु न थींदो। तोखां वधीक माण्हू उथंदा आहिनि सुबुह जो। ॾिस त सही, ॿाहिरि वञी सुबुह जो मां ॾिसंदो आहियां बम्बईअ में 3 ऐं 4 बजे ट्रेनुनि में ईअं भाॼियुनि वारा ऐं हे हो सभु उथी वेंदा आहिनि, तंहिंजो मतिलबु तरी विया, कुझु न थींदो आहे। उथी उहो सुबुह वारो वेलो ख़ुशीअ जो खावनि, उन खां चूकजे थो उथी ॾाढो सुठो। सुम्ही कंहिं बजे? 9 या 10 बजे। ऐं सुम्ही तूं 12 ऐं 1 बजे 3 बजे उथंदे त रामबूटा पाईंदे पाण खे बि ज़ाल खे बि। सोचे ॾिसिजो मुंहिंजी ॻाल्हि। ऐं वरी जंहिं ॻाल्हि में अकड़ ऐं अहंकार अचे, मां चवां उहो कुझु बि। मां तंहिंखां ॾिसंदो आहियां आम गृहस्थी उहे सुठा, ॻाल्हाइण में, उथण में, वेहण में बढ़िया ऐं धार्मिक। ईअं थो ॻाल्हाए, छा खा भई, कहिड़ो कमु थी? अरे मारे थो बेड़े थो। वञ त सही कंहिं धार्मिक जे घर, अहिड़ो था ॻाल्हाइनि पिया ॼण असां भॻवान खे ईअं मुठीअ में कयो आहे ऐं तूं नरक जो भागी आहे, ईअं ॾिसंदे। न, सत्संग उहो जंहिं सत्संग में माण्हू विनम्र थिए, मिटिजे, तॾहिं त भक्ति ईंदे, तॾहिं त रस मिलंदी। रेतीअ में अगरि तूं खंड मिलाए ऐं बीहारिस हाथीअ खे, कुझु न करे, ऐं नंढो नानो किवली थी करे खंड सॼी कढी ईंदे, ऐं उहो हाथी फूक ई ॾींदो सभु। इहे वॾो बरसाति पई थी, जेको पहाड़ वांगुरु अकड़ ते आहे, बरसाति न खणी सघंदो, अमृत वसे थो मथां ऐं भरिजे केरु थो? जेको ख़ाली आहे, झील ख़ाली आहे, डबरा ख़ाली आहिनि, हेठि ख़ाली आहिनि, उहे भरिजंदा आहिनि, पहाड़ न भरिजंदो आहे। पहाड़ में अहंकार आहे, जीअं उठ में बि अहंकार आहे। उठ कॾहिं बि पहाड़नि जॻहियुनि ते न हूंदो अथव, वरी ॾिसंदो आहे मूंखां बि वधीक। उठ तव्हां कॾहिं बि जिते पहाड़ हुजनि उते न हूंदो। उठ किथे हूंदा आहिनि? रेगिस्तान में, जिते मां ई वॾो आहियां। तव्हां ॾिसंदो न, रेगिस्तान में उठ वधीक हलंदा आहिनि, जिते पहाड़ हूंदा आहिनि उते न ईंदो थी उठ, उनखे पंहिंजी अकड़। तीअं ई अगरि अकड़ थी, मां अकड़ में कुझु बि न, ऐं बार बार मां सभिनी खे चवां हाराए, जेतिरो खटंदे ओतिरी अकड़ वधंदे, जेतिरो वधंदो वेंदे ओतिरी अकड़ वधंदी वेंदे। करोड़पतियां त करोड़नि जी अकड़, ऐं 100 रुपए वारो आहे त 100 रुपए जी अकड़।
ॾाढी अकड़ में कॾहिं बि परमात्मा जेतिरो नंढो थींदी, नंढो कीअं न फ़क़ीर। हे गीत आहे हिकिड़ो असांजा हिते कुंदन दास वेठो हुजे त उहो गीत अहिड़ो फर्स्ट क्लास आहे। वेठो कुंदन बजाज। न फ़क़ीर न दरवेश, न फ़क़ीर न दरवेश, आहियां बानन जो बानो। न फ़क़ीर न दरवेश, आहियां बानन जो बानो। ओ लुटे मुहब हलिया विया, लुटे यार हलिया विया, ख़ुदा जो ही खज़ानो, ख़ुदा जो ही खज़ानो। न फ़क़ीर न दरवेश, आहियां बानन जो बानो। न फ़क़ीर न दरवेश, आहियां बानन जो बानो। ओ लुटे मुहब हलिया विया, लुटे यार हलिया विया, ख़ुदा जो ही खज़ानो, ख़ुदा जो ही खज़ानो। न फ़क़ीर न दरवेश, आहियां बानन जो बानो। न फ़क़ीर न दरवेश, आहियां बानन जो बानो। हिकु इश्क़ रहियो बाक़ी, हिकु इश्क़ रहियो बाक़ी, दियो यार रहियो याकी, दियो यार रहियो याकी। हिकु इश्क़ रहियो बाक़ी, इश्क़ रहियो बाक़ी, दियो यार रहियो याकी, दियो यार रहियो बाक़ी। त्रियों दाता संदे दरजो, त्रियों दाता संदे दरजो, मात गाया तो गानो, मात गाया तो गानो। न फ़क़ीर न दरवेश, आहियां बानन जो बानो। न फ़क़ीर न दरवेश, आहियां बानन जो बानो। ओ लुटे मुहब हलिया विया, लुटे हलिया विया, ओ लुटे मुहब हलिया विया, लुटे हलिया विया, ख़ुदा जो ही खज़ानो, ख़ुदा जो ही खज़ानो। न फ़क़ीर न दरवेश, आहियां बानन जो बानो। न फ़क़ीर न दरवेश, आहियां अहिड़ो जेको आहे कुछ भी न आया। संत जेके सच्चा संत आहिनि अंदर में चवंदा मां कुछ न आहियां, सब मां न आहियां। पोइ उनखे काॾे वञण जी ज़रूरत आहे? उनजे लाइ जेको मां न आहियां, इहो ई मां ई त तोखे संसार ॾेखारे थो। जो मन ई ॾेखारे थो, मन याने मां, इहो तोखे संसार थो ॾेखारे। मान पोइ उन काॾे वञिणो आहे? अचण वञण थियो आहे बंदि, अचण वञण थियो आहे बंदि, ओ अचण वञण थियो आहे बंदि, अचण वञण थियो आहे बंदि। मुंहिंजो होत वसे हर हंधि, मुंहिंजो होत वसे हर हंधि, ओ मुंहिंजो होत वसे हर हंधि, मुंहिंजो होत वसे हर हंधि। ओ पसण कारण तिरन जे, पसण कारण तिरन के, परसण कारण तिरन जे, पसण कारण तिरन जे। आहे मन मस्तानो, आहे ओ आहे मन मस्तानो, आहे मन मस्तानो। न फ़क़ीर न दरवेश, आहियां बानन जो बानो। न फ़क़ीर न दरवेश, आहियां बानन जो बानो। ओ लुटे मुहब हलिया विया, लुटे यार हलिया विया, ओ लुटे मुहब हलिया विया, लुटे यार हलिया विया, ख़ुदा जो ही खज़ानो, ख़ुदा जो ही खज़ानो। न फ़क़ीर न दरवेश, आहियां बानन जो बानो। न फ़क़ीर न दरवेश, आहियां बानन जो बानो। ज्ञान घट में थो बोले, ज्ञान घट में थो बोले, ओ ज्ञान घट में थो बोले, ज्ञान घट में थो बोले। ॾिस तूं ऐन अंदर खोले, ॾिस तूं ऐन
अंदर खोले, ओ ॾिस तूं ऐन अंदर खोले, तू ऐन अंदर खोले, राज को वसियो रूह में, वो राज को वसियो रूह में, राज को वसियो मुंहिंजो यार या गानो, मुंहिंजो यार या गानो, न फ़कीर न दरवे आया बनन जो गानो, न फ़कीर न दरवे आया बनन जो गानो, ओ लुटे मुहब हलिया विया, ओ लुटे मुहब हलिया विया, हलिया विया, खुदा जोई खजानो, खुदा जोई खजानो, न फ़कीर न दरवे आया बनन जो गानो, न फ़कीर न दरवे आया बनन जो। अॼोकी कथा जो सॼो तात्पर्य जीअं कुझु जेको इहो हिकिड़ो ई मां हीअं सलोक तव्हांखे यादि अची वञे, बड़ से बड़ लागे नहीं, बड़ तो लागे बीज से, जेसि ताईं तूं नंढो न थियो आहे, ॿिज न थियो आहे, तेसि ताईं बड़ कढी न सघंदे।